नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे गोठ में खबर ॾींदा हलूं त पसंद जो परणो कंदड़ नारी ते मुड़स जो मुबीना तशद्दुद केस दाख़िल। मुड़स हुसैन शाह ऐं सहुरे सैयद शाह ज़िंदगी ज़हर बणाए छॾी है। मुझो नालो किरण चन्ना है। जीअं त मुझो मसलो कुछ ॾींहंनि खां सोशल मीडिया ते इलाही वायरल थी रहियो आहे। हसन शाह बुखारी शादी का कुछ ॾींहंनि बाद मूंखे ज़हनी टॉर्चर ऐं जिस्मानी तशद्दुद करे मूंखे कुछ ॾींहंनि खां बाद बिला जवाज़ हुन तलाक ॾेई छॾी, जंहिंजो केस दाख़िल करण लाइ मां पीर ॻोठ अची पहुतसि। ऐं उन केस ते वञण जे टाइम मां वञी रही हुयसि त उन टाइम हसन शाह बुखारी उन सां गॾु ॿिया उनजा साथी मुते कातिलाणो हमलो करण पहुता, जंहिंजी मां SHO वटि SSP वटि दाही थियसि। उन्हनि ते केस दाख़िल थियो। हाणे जेके आहिनि उहे मुंहिंजी जान जा वेरी बणिजी रहिया आहिनि। हाणे मूंखे उहे मारण जूं धमकियूं ॾियनि था। उन्हनि जा हथियार बंदि जेके आहिनि मुंहिंजे अॻियां पोयां घुमनि था, जेके मां रोकण जी इलाही कोशिशि कई आहे पर नथा मञनि। ऐं मूंखे एतिरो त ज़हनी जेको आहे टॉर्चर ॾिनो वियो आहे जो अॼु मां ख़ुदकुशी करण जे लाइ बि तयारु आहियां। सुभाणे अगरि मुंहिंजो क़तल थी वञे या मां पाण खे मारे छॾियां त उनजो ज़िम्मेदार ॿियो कोई न, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हसन शाह बुखारी ऐं उनजो वालिद सईद अहमद शाह बुखारी। मां तव्हां सां हथ जोड़े रिक्वेस्ट कयां थी, ख़ुदा मां न्याणी सां इंसाफ़ कयो वञे ऐं अहिड़ी वेशी दरिंदनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ताकी आइंदा अचण वारी जेके भी न्याणियूं आहिनि उन्हनि सां को अहिड़ो घटिया हरकत करण जो को सोचे भी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।